तालका प्रेस क्लब रजिस्टर लखी गुलाम शाह जे सॾ ते साफ़ी बिरादर मौजूद शहरनि जो शहीद साफ़ी तुफैल हैदरानी रिंद ऐं उन जे भाइटि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार करे फाही ते लटकायो वञे। साफ़ी तुफैल हैदर रिंद ऐं संदसि भाइटि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। साफ़ियुनि जो मुतालबो। तफ़सील मूजिब तालका प्रेस क्लब रजिस्टर लखी गुलाम शाह जे सॾ ते साफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। साफ़ियुनि में तालका प्रेस क्लब रजिस्टर लखी गुलाम शाह जो जनरल सेक्रेटरी गोगीराम जैब जोकियो, आका सजाद खान मुगल, मोहम्मद उस्मान बंबरो, अब्दुलक सेठार, गुलाम यासिन पीरजादो, एडवोकेट सिंगार अली मंगी, जाहिद हुसैन लाड़क, अलादीनो महर, रईस हबीबुल्लाह महर, मोहम्मद मीहल चन्नो ऐं नरेश कुमार बेडलान एहतजाज कंदे चयो त सिंध में सहाफ़ियुनि जो क़त्लेआम थी रहियो आहे। सिंध हुकूमत सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। 5 सालनि दौरान 9 सहाफ़ियुनि खे गोलियुनि जो खाज बणाए शहीद कयो वियो। करण जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। शहीदनि जा ॿार घर भाती फाका कशी करण ते मजबूर आहिनि। सिंध हुकूमत जो फर्ज़ आहे त उन्हनि जी औलाद खे सुठी तरबियत ॾियण लाइ उपाउ वठे, लेकिन सिंध हुकूमत उन्हनि खे का बि सहूलियत न ॾिनी आहे। सहाफ़ियुनि खे सिर्फ़ सिंध में निशानो बणायो पियो वञे। पूरे सिंध में शहीद सहाफ़ियुनि जा कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि। सिंध हुकूमत कातिलनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न पई करे। असां सिंध हुकूमत खे चिता ॾियूं था त फिलफोर कातिलनि खे गिरफ़्तार करे शहीद सहाफ़ियुनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सिंध हुकूमत जे अॻियां समूरे सिंध जा सहाफ़ी सरापा एहतजाज थी कराची में धरणो हणी वेही रहंदा। जेसीं ताईं शहीदनि जे सहाफ़ियुनि जा कातिल गिरफ़्तार न थींदा, तेसि ताईं एहतजाजी मुज़ाहिरा धरणा पिणु जारी रहंदा। तुफैल रिंद ऐं भाइटि जा कातिल गिरफ़्तार कयो। तुफैल रिंद ऐं संदसि भाइटि जा कातिल गिरफ़्तार कयो। ज़ुल्म के ज़ाब्ते सहाफ़ियुनि जो क़त्लेआम सहाफ़ी जो क़त्लेआम ज़ुल्म के ज़ाब्ते सहाफ़ी तुफैल रिंद हैदरानी जा कातिल गिरफ़्तार कयो। सहाफ़ी तुफैल रिंद हैदरानी जा कातिल गिरफ़्तार कयो।